नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अगते वधाइंदे खबर शामिल कंदासीं। कराची मलीर मां रिपोर्टर नजीब अहमद खास के लिए इब्राहिम हैदरी टाउन म्यूनसिपल कारपोरेशन जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो आल ब्रदर्स क्रिकेट टेप बॉल टूर्नामेंट में मेहमान ख़ास तौर शिरकत कई। क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच खटींदड़ शिकरा 11 टीम के टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो पारां ट्रॉफी मोटरसाइकिल 50,000 नकद इनाम ॾिनो, जॾहिं त विनर टीम के 25,000 नकद ऐं टूर्नामेंट कराईंदड़नि के 30,000 इनाम तौर ॾिनो वियो। तकरीब के ख़िताब कंदे टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त रांदियूं सेहतमंद मुआशरे लाइ ज़रूरी आहिनि। नौजवाननि खे मंशियात ऐं समाजी बुराइनि खां बचण जे लाइ रांदियुनि में हिसो वठणु घुरिजे। इब्राहिम हैदरी टाउन रांदियुनि खे हथे ॾियण जे लाइ रांदियुनि जा ग्राउंड ऐं स्पोर्ट्स जे सामान समेत समूरियूं सहूलियतूं फराहम करे रहियो आहे त जीअं नौजवान रांदियुनि में हिसो वठी पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघनि। टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे मंशूर ते अमल कंदे नौजवाननि खे रांदियुनि जो वधि खां वधि सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। नौजवाननि खे रांदियुनि सां गॾोगॾु इल्मी, अदबी ऐं सेहतमंद सरगर्मियुनि लाइ कारसाज़ माहौल फराहम कयो वियो आहे। उन मौक़े ते टाउन मेंबर ऐं यूसी वाइस चेयरमैन सत्तार हिमायती, टूर्नामेंट ऑर्गेनाइज़र हाजी इमरान, बासित खटक, जावेद शेर ऐं ॿिया मौजूदु हुया।